जंहिंजे ईंदे लगी व्याह नारा सोआ सोहणो उमर शान वारो। जंहिंजे ईंदे लगी व्याह नारा सोआ सोहणो उमर शान वारो। जंहिंखां काफ़िर हटजंदा ई सारा, जंहिंखां काफ़िर डिजी विया सारा सोआ सोहणो उमर शान वारो। जंहिंजे ईंदे लगी व्याह नारा सोआ सोहणो उमर शान वारो। जंहिंजे ईंदे लगी व्याह नारा सोआ सोहणो उमर शान वारो। एक लख 24,000 कमो बेश सहाबा सब महबूब मोहम्मद साईं जी सब मुरीद उन लड़ में अचे पिया सभई। या हिकड़ी शख्सियत आ जेके मुस्तफा जी मुराद आ। असा जो SSP साहब पीर मोहम्मद शाह खैरपुर उन्हें जी सोच समझ त मां हिन इलाके ते फलाणो SHO साहब मुकर्रर कंदुस त इन इलाके में अमुन थींदो। पीर साहब पांजे सोच सा SHO साहब वो मुकर्रर कयो त इन इलाके में अमुन कंदो। हे पीर साहब जी सोच हिकड़ी सोचा इमामुल अंबिया साईं जी। इमामुल अंबिया सोचे सोचे अल्लाह के आडो दरखास्त कई रब हे ब मानू इस्लाम के इज्जत दींदा, इस्लाम के ताकत दींदा। इन्हनि बिन मो हिकड़ो मुसलमान करे त इस्लाम इज्जत वारो थे, कुवत वारो थे त इस्लाम दुनिया में फैल। हे महबूब साईं जी सोच सजन मो सभनी मक्के मार सभनी मो दुआ बिन जे लाइ इंतखाब बिन जो या हे वरी चूंड अल्लाह जी त महबूब तो त बिन जा नाला कया पर मुखे हे थो वणे वो उमर इस्लाम में दाखिल थियो। गालिबन एड़ो नारो तकबीर जो अग में कदे में सहाबा न लगायो हो जेको फारूक आदम जे अचण ते नारे तकबीर थी। वो फारूक आजम इस्लाम में मुस्तफा जे घुरण ते आयो, अल्लाह चूंडे मोकलियो। वो इस्लाम सां गदारी त न कंदो न। पो जो खेर दिमाग जो थिड़ियल ये चइबो त चरड़ियो वेचारो को चवे त चरियो अबा फूसी बुंड ते वेठी न वेठी केरो मञे न मञे कंहिंजो त कंहिंसां इन जो ताल्लुक ई कोन्हे। महबूब घुरियो अल्लाह चूंडे दिनो वो उमर इस्लाम के कुवत जो काफरन के भी मजबूरन लिखणो पे तो 10 साल उमर फारूक अञा जे करे मुसलमानन जो सरबरा हो दिया त कायनात में को गैर मुसलमान रहे पूरी दुनिया। इहो फारूक आदम शायर इस्लाम तो चए जंहिंजे ईंदे लगी व्याह नारा सोआ सोहणो उमर शान वारो। जंहिंखां काफ़िर डिजी व्याह सारा सोआ सोहणो उमर शान वारो। जंहिंजे ईंदे लगी व्याह नारा सोआ सोहणो उमर शान वारो। जंहिं लाइ आका घुरी हीअ दुआया मूंखे फारूक मिठड़ो ॾे मौला। जंहिं लाइ आका घुरी हीअ दुआया मूंखे फारूक मिठड़ो ॾे मौला। जंहिंजे आए कुफर में पिया मारा, जंहिंजे आए कुफर में पिया मारा सोआ सोहणो उमर शान वारो। जंहिंजे ईंदे लगी व्याह नारा सोआ सोहणो उमर शान वारो। जंहिंजे ईंदे लगी व्याह नारा सोआ सोहणो उमर शान वारो। नाले जंहिंजे में हशमत रखियल आ कुफर नाले उमर खां ॾिनल आ। सभिनी के कुफर जी तलकीन तबलीग कंदड़ शैतान खाना। महबूब से फरमायो त उमर तू ईंदो आहे तुझे पाछे ते भी शैतान जी नजर पवंदी आहे त भॼी वेंदो आहे।
दुनिया के कुफर जहन्नम ॾे वठी वञण वारो कोशिश करे थियण वारो शैतान उमर जे पाछे खां उहो बि डिॼे थो वो उमर जो मकाम छा थो थिए तॾहिं त अल्लाह जे रसूल फरमाए तो लौ कान मिन बादी नबी लकान उमर मूंखां बाद जे अञा नुबूवत जो दरवाज़ो खुलियल हुजे हा त उमर नबी जंहिंजे नाले में हशमत रखियल आ कुफर नाले उमर खां ॾिनल आ जंहिंजे नाले में हशमत रखियल आ कुफर नाले उमर खां ॾिनल आ जंहिंखां ड्रिजंदा हा इब्लीस पारा जंहिंखां ड्रिजंदा हा इब्लीस पारा सो सुनो उमर शान वारो जंहिंजे ईंदे लगी विया नारा सो सुनो उमर शान वारो सुनो हिजरत मदीने करे पियो केरो आहे जो रोके चवे पियो सुनो हिजरत मदीने करे पियो केरो आहे जो रोके चवे पियो तंहिंखे ॾींहं जा ॾेखारिया मतारा तंहिंखे ॾींहं जा ॾेखारिया मतारा सो सुहिणो उमर शान वारो जंहिंजे ईंदे लगी विया नारा सो सुहिणो उमर शान वारो बाद मूंखां नबी जे अचे हाँ अरबी फरमायो फारूक थे हाँ बाद मूंखां नबी जे अचे हाँ अरबी फरमायो फारूक थे हाँ जंहिंखां काफ़िर कंदा किनारा सो सुहिणो उमर शान वारो जंहिंजी पहिरीं मुहर्रम शहादत प्यारो तंहिंसां करणो आस आदत जंहिंजी पहिरीं मुहर्रम शहादत प्यारो तंहिंसां करणो आस आदत जंहिंखे चाहिनि पिया कलमे वारा सो सुहिणो उमर शान वारो जंहिंजो ख़त बि बणियो पुर असर आ सुहिणो शहज़ादा रहबर उमर आ जंहिंजो ख़त बि बणियो पुर असर आ सुहिणो शहज़ादा रहबर उमर आ जंहिंजा रुतबा कया रब नियारा सो सुहिणो उमर शान वारो जंहिंजे ईंदे लगी विया नारा सो सुहिणो उमर शान वारो